जय झूलेलाल। अॼु असां साईं जन सां कुझु विशेष चर्चा कंदासीं कि कीअं भागवत कथा जो आयोजन सिंधी में कयो वञे, इहो ख़्यालु कीअं आयो, कंहिंखे आयो ऐं किथां आयो। उन जे लाइ जॻह चुनी वई, खानपुर पंचायत जो सिंधु भवन। इन सभिनि जे पोइतो छा राज़ आहे, हलूं था अॼु असां साईं जन सां रूबरू ॻाल्हायूं था। जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु असांजे विच में साईं जन जेके MP इंदौर को पधारिया आहिनि। साईं जी जहिड़ी तरह भगवत कथा जो आयोजन रखियो आहे सिंधी में, त हर जॻह ते त हिंदी में थींदी आहे। तव्हांखे कीअं लॻो कि इहा भगवत कथा पाण खे सिंधी में करणु? बोलो जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय, सत्य सनातन धर्म की जय। जीअं त हर के समाज में, हर के ॿोलीअ में पंहिंजी पंहिंजी भाषा में मधुर भागवत थियनि, रामायण थियनि, इत्यादि जेको बि ज्ञान आहे, हर को पंहिंजे ज्ञान खे वधाइण जे लाइ पंहिंजी भाषा में सत्संग कंदा आहिनि। त मुंहिंजी बि हिकिड़ी प्रेरणा थी कि असांजे सिंधी समाज में असांजी ईंदड़ पीढ़ीअ खे सिंधीअ में ज्ञान मिले, सिंधीअ जा वर्ड, सिंधीअ जा अखर जेके आहिनि उहे सत्संग जे द्वारा ज्ञान प्राप्त थिए। इन भाव सां सनातन धर्म जे रक्षा जे लाइ जिते किथे असांजी सिंधी ॿोली अमर रहे। जीअं त सिंध मां आयासीं त असां सिर्फ़ु पंहिंजी हिकिड़ी मातृभाषा खणी आयासीं। अॼुकल्ह जा ॿार जेके हिंदी पढ़नि था, अंग्रेजी पढ़नि था, असांजी सिंधी भाषा खे विसारे वेठा आहिनि। उन्हनि खे अखर न ईंदा आहिनि कि न छा थींदी आहे, ञ छा थींदी आहे, वाङण खे वाङण चवंदा आहिनि। अहिड़ा अहिड़ा 52 अखर हर कंहिं भाषा में माना 35 अखर हूंदा आहिनि, कंहिंमें 26 अखर हूंदा आहिनि। पर धन्य आहे असांजी सिंधी भाषा जंहिंमें 52 अखर आहिनि। उन 52 अखरनि खे असांजा नंढा ॿार मुख मां जंहिं महिल चवंदा आहिनि त असांजी मिठड़ी सिंधी ॿोली ॾाढी प्यारी लॻंदी आहे। असांजी सिंधी भाषा खे जल्दीअ सां कोई कैच न करे सघंदो आहे। असां सिंधी जेके आहिनि सभिनी खे साईं एॾो दिमाग़ु ॾिनो आहे। गुजरात में वञो त असांजा ॿार गुजराती में, महाराष्ट्र में वञो त महाराष्ट्री ॻाल्हाईंदा आहिनि, चाहे बंगाल में वञो, चाहे पंजाब में वञो, उन्हनि जी भाषा खे कैच करे वेंदा आहिनि। पर धन्य आहे असांजी सिंधी भाषा खे, सिंधी भाउरनि खे जंहिं प्रांत में वेंदा आहिनि उन भाषा खे बि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं सिंधीअ खे बि ॻाल्हाईंदा आहिनि। असांजो पूरो मक़सदु आहे जेका ईंदड़ पीढ़ी आहे, नंढा ॿार आहिनि, उनखे पूरी सिंधियत जी ॼाण रहे। इन भाव सां जिते किथे वञी करे असां सिंधीअ जो भागवत आहे, गीता आहे, रामायण आहे, आध्यात्मिक जेके ग्रंथ आहिनि, भगतमाला आहे, जिन जा नाला बि असांजे ॿारनि खे ख़बर न आहे। घरनि खे त 4 वेदनि जा बि नाला न हूंदा आहिनि। चवंदा आहियूं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 27 सुवर्णियूं चवण में ईंदो आहे, पर नाला कंहिंखे बि ज्ञान न आहे। उहे सत्संग में ई नाला ज्ञान में ईंदा आहिनि त 4 वेद छा आहिनि, 6 शास्त्र कहिड़ा आहिनि। उहे सिंधीअ में जंहिं महिल ॿुधंदा त हिक ॿिए खे ॿुधाए सघंदा कि असांजी सिंध मां सिंधी भाषा हिंदुस्तान में अची करे बि अॼु ताईं बि क़ाइमु आहे। बोलो सनातन धर्म की जय। हाणे साईं जन जीअं भागवत कथा में त पंहिंजो थियो 7 ॾींहं थिया सिंधी में कंदासीं ऐं अॼुकल्ह अहिड़ा माण्हू आहिनि जेके अचनि था पर पंहिंजे ॿारनि सां बि सिंधी में नथा ॻाल्हाइनि। इहा त वॾी दुख जी ॻाल्हि आहे। पंहिंजे ॿारनि सां घर में सिंधी में ॻाल्हाइनि, तॾहिं सिंधी भाषा वधंदी। 7 ॾींहं थी, 8 ॾींहं सभु भुली था ॻाल्हाइनि सभु था। पर अलाए छो ईअं थी वेंदो आहे कि ॿाहिरि सभु करे थो सिंधी ॻाल्हि, पर पंहिंजे घर में वेंदे ख़तमु थो थी वञे। घर में त हिंदी हले ऐं ॿाहिरि भई घर में सिंधी ॿोली तॾहिं ई सिंधी जीअंदी आहे अमर। असां जिते किथे वेंदा आहियूं बराबरि सिंधीअ जो ई प्रचार कंदा आहियूं। त जेके ॿार आहिनि घर में नंढा ॿार सभु हिंदी ॻाल्हाईंदा आहियूं। असां उन्हनि खे बि
चवंदा आहियूं, हुननि जे माता पिता खे बि चवंदा आहियूं त सिंधीअ में ॻाल्हायो त असांजे ॿारनि खे सिंधी ॿोली यादि रहे ऐं सिंधीअ में ॻाल्हाइनि। सिंधीअ जो ज्ञान जेको आहे, सिंधीअ जो अकुल जेको आहे, हर कंहिं वटि कोन हूंदो आहे। चवंदा आहिनि जंहिं महिल भॻवानु अकुल विरायो हुयो त बचियल अकुल हो सिंधियुनि खे ॾिनो आहे। इन करे अगरि पंहिंजे अकुल खे ई विञाए वेहंदासीं त पोइ बराबरि असांखे दुनिया जा माण्हू चवंदा जय झूलेलाल जय झूलेलाल त चवनि था, पर पंहिंजी भाषा खे विसारे वेठा आहिनि। इन करे सत्संग जे द्वारा, भागवत जे द्वारा बराबरि इहो संकल्प वठिणो आहे कि असां घर में सिंधी ॻाल्हायूं, ॿारनि खे सिंधी सेखारियूं। बोलो सनातन धर्म की जय। सिंधी में भागवत कथा जो आयोजन जेको थियो आहे उन बारे में असां ॻाल्हाईंदासीं अॼु खानपुर पंचायत जे अध्यक्ष श्री किशन जी वाधवानी सां। असांजे खानपुर पंचायत जा अध्यक्ष श्री किशन जी वाधवानी ॻाल्हियूं कई, कुझु जानकारी ॾींदा जे हिसाब सां सिंधी में भागवत कथा पहिरीं बार उदयपुर में छा मुंहिंजे हिसाब सां राजस्थान में पहिरीं बार थी हूंदी या हिंदुस्तान में ही पहिरीं बार इहो आयोजन थियो। तव्हांखे कीअं प्रेरणा मिली कि असां पंहिंजे खानपुर पंचायत जे भवन में सिंधी में भागवत कथा जो आयोजन? जो श्री खानपुर सिंधी पंचायत के अध्यक्ष के नाते वो भी असां पूरे उदयपुर में सिंधी समाज हर साल पंहिंजी सिंधी कक्षा ॿारनि जे लाइ लॻाईंदो आहे शिक्षक। साईं जन सां असांजी मुलाक़ात थी ये फंक्शन में, तो साईं जन मूंखे चयो कि भई मां उदयपुर में सिंधी भागवत कथा जो कार्यक्रम करणु चाहींदो। तो असां बि चयो ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, लेकिन असां उन ॻाल्हि खे सम्झंदा, लेकिन बाद में जॾहिं असांजी मुलाक़ात थी त असांजे मन में भी भाव आया कि भई असां प्रॉपर्टियूं पैसा सभु कमाईंदासीं, असां ॿियो कुझु बि आहे त उहा ॿोली आहे विरासत में। इन ॿोली खे जिंदा रखण में अचण वारी जेकी जनरेशन आहे, जेकी अचे थी जनरेशन, उन्हनि खे अंग्रेजी स्कूल सभु कॉलेज पढ़ी था वठनि, लेकिन आयोलाल झूलेलाल चवण में उन्हनि खे ॾाढी दिक़त थी अचे। त साईं जन चयो कि भई मां पहिरीं बार उदयपुर में अची करे खानपुर पंचायत में कार्यक्रम कंदुमि, सभु भवन ॾिठो चंदा मां हिते कंदुमि, छोकी तव्हांखे असांजो प्यार आहे, लगाव आहे, तव्हांजो आशीर्वाद आहे त सिंधी ॿोली संस्कृति जिंदा रहे। सिंधी संस्कृति में पहिरीं बार अगरि कोई भगवत कथा थी थी त उदयपुर में थिए थी पई तो पंहिंजे खानपुर पंचायत। इहो असां पूरो सर्व समाज खे मैसेज ॾियणु चाहियूं था कि सिंधी खे तव्हां क़ाइमु रखो, सिंधी ॿोली खे जिंदा रखो, संस्कृति खे रखो। ॿियो सनातन धर्म जी जेको तव्हांजे प्रचार करण जो तरीक़ो आहे या वीचार आहे, भावना आहे, वो पूरे तव्हां गुजरात में भी करे चुके हो, महाराष्ट्र में करो था, इंदौर में, हिन जो छो न राजस्थान में शुरुआत जेको थी आहे उदयपुर को थी आहे। त सर्व समाज खे असां जोड़े करे असां सभिनि खे न्योता बि ॾिना, निमंत्रण बि ॾिना। बारी बारी हर पंचायत में अचे थी, लेकिन कुझु पंचायत पंहिंजे कार्यक्रम ॾिसी करे ख़ुशि बि थी करे शहर में प्रचार बि कंदी। सिंधी ॿोली जे लाइ, सिंधी प्रचार जे लाइ तव्हांजे आशीर्वाद सां असां हिकिड़ो संदेश पूरो समाज खे ॾियणु चाहींदो। जेको तव्हांजो टियों ॾींहुं आहे, उहो टे ॾींहं में बि जेको प्रचार प्रसार थियो आहे, जेको आनंद आयो आहे, इहो कॾहिं आनंद आयो आहे। वॾे वॾे सत्संग में माण्हू वेंदा आहिनि, लेकिन आनंद जेको भगवत कथा में अची करे जो आनंद थींदो आहे, नचनि बि था सिंधी भाषा में ॻाल्हाइनि था, हिक ॿिए सां सिकमरन जेकी आहे उहो पंहिंजी इहे त मां सर्व समाज खे, ये पूरे भारत जे समाज खे, सिंधी समाज खे इहे चवंदुमि कि पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियो, वो सिंधी संस्कृति पाण जिंदा रहे। असां पंहिंजे जीवन पंहिंजा उमिरि कढी चुकिया आहियूं, लेकिन अचण वारी जेकी जनरेशन कॉलेज वॾा वॾा इंजीनियर CA डॉक्टर सभु ॾियनि था, लेकिन हुनखे बि सिंधी में ॻाल्हाइणो खपे। घर में शुरूआत त पंहिंजे घर में थींदी आहे, पोइ शहर में थींदी आहे, शहर में पोइ समाज में थींदी आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल। असांजे विच में अॼु आहिनि श्री कमल जी वरदानी। असांजे विच में राष्ट्रीय सिंधी समाज जा अध्यक्ष कमल जी वरदानी आहिनि। कमल जी वरदानी, तव्हांखे कीअं लॻो सिंधी समाज में पहिरीं बार भागवत कथा जो आयोजन, उहो बि सिंधी भाषा? जय झूलेलाल। ये सही ॻाल्हि आहे कि सिंधी भाषा ॿोली जे प्रचार लाइ ये हिकु ॾाढो बढ़िया माध्यम आहे कि असांजी जेको कथा सिंधी भाषा में थिए थी पई, हिन सां असांजे ॿारनि में ॾाढा संस्कार पवंदा। हूअं बि देश में ॾाढी संस्थाऊं सिंधी भाषा ऐं ॿोली खे वाधारे लाइ ॾाढी महिनत करे रहियूं आहिनि। ऐं हाणे त NCPL यानी जेकी सिंधी विकास परिषद जेकी दिल्ली जी आहे, हुन वॾा वॾा कोर्स बि कढिया आहिनि कि सिंधी भाषा में पंहिंजी पढ़ाई कयो, ऐं उनजे माध्यम सां तव्हां कलेक्टर डॉक्टर वग़ैरह ठही था। मूंखे ध्यानु आहे कि 1985 जे अंदरि सभिनी
में पहिरों कलेक्टर थी कर राजस्थान का जयपुर का डॉक्टर मुरली मनोहर आया था असांजे नीमच में, तो मां उन सां मिलण वयमि, छोकी मां हिकु जर्नलिस्ट मिलण वयमि, त मां चयोमांसि सर मैं आपसे मिलने आया हूँ जी, नालो ॾिसी करे जी कि तव्हां सिंधी आहियो, हा कि पोइ सिंधीअ में छो नथो करे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। वो डॉक्टर मुरली मनोहर जेको आहे वो ॾाढे वॾे उहिदे ते हुया, कलेक्टर थी करे असांजे नीमच में आया ऐं उन्हनि सिंधीअ में पढ़ाई करे कलेक्टर आया। उन ॾींहं खां वठी मां प्रण कयो आहे कि सभिनी खे मां इहो सिखींदो आहियां कि सिंधीअ में पढ़ाई कयो, छोकी सिंधीअ में जंहिंमें पढ़ाई कंदव त उनजा पेपर ठाहिण वारा सिंधी हूंदा, जाचण वारा सिंधी हूंदा, काथ न काथ असांखे हेॾो कोनो मिले थो कि असांखे ॿुधण, त इन करे असां त सिंधी भाषा ॿोली लाइ वधाई त पिया। कॾहिं कॾहिं जेकी इहो भावक कथा सिंधी में थिए थी ॾाढो बढ़िया आहे। मां त हींअर जॾहिं खां हिते आयो रस अचे थो पियो, मां जॻह जॻह ते वञी करे प्रचार थो कयां पियो, साईं जन खे बि ॿुधाईंदुमि कि ॾाढी ख़ुशी थी थिए भई कि तव्हां कानपुर समाज सां गॾु आहियो। लेकिन असांजे नीमच शहर जे अंदरि साईं संत टीरूराम साहिबु आहे, जेके कानपुर जी आहे, वो हितां रटन कंदे असांजी नीमच आया हुआ 2 ॾींहंनि लाइ, लेकिन वो हुते गुरुद्वारे में टिकिया। जंहिं मां अचणु लॻिया त असांजी सॼी नीमच जी जनता हुननि खे रोकियो कि न संत साहिबु तव्हांखे हिते रहणो, लेकिन हुनजे सामने कोई घर आहे उन्हनि हुते घटि में घटि मां ॿुधाए थो सघां, अॼु बि चैलेंज सां थो चयां पियो कि साईं संत टीरूराम जी कानपुरी आहे, इंदौर खां वठी अजमेर तक एतिरो वॾो आश्रम कान्हे जेको संत टीरूराम जी हुते आश्रम आहे। एॾी वॾी हुननि ज़मीन घेरी हुई 4 बीघा, अॼु हुनजी साक्षात मूर्ति लॻियल आहे, जहाँ ॾिसंदो ईअं लॻंदो कि साक्षात जॻह आहे। सॼी कानपुर पंचायत हर वर्सीअ ते मुंहिंजे घर में ट्रेन में सॼी दफ़ो भरिजी ईंदी आहे, बसी ते ईंदा आहिनि ऐं उनजी वर्सी धूमधाम सां वञनि। मुंहिंजो प्रयास रहंदो साईं जन, मां आग्रह बि कंदुमि पहिरियों मां नीमच जी पंचायत सां ॻाल्हायां, मां हिन प्रचार प्रसार उते बि कंदो ऐं नीमच में बि मां ॾाढो ज़ोरदार प्रयास कंदो